अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां बिशारत सुमरो। संझा सैयद हल्दा से हेडलाइंस। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत में सूबाई कोरोना टास्क फोर्स जो इजलास में कोरोना पखेड़ खां पोइ सरकारी ऑफिसूं ऐं सिंध में तालीमी इदारा बंद करण जो फैसलो। मुर्तज़ा वहाब जो चवणु आहे त सिंध में इंटरसिटी ट्रांसपोर्ट 29 अप्रैल खां बंद रहंदी। स्कूल्स कॉलेज यूनिवर्सिटीज़ बंद रहंदियूं। ऑफिस में 20 सैकड़ो स्टाफ के अचण की इजाज़त हूंदी। कोरोना सूरत हाल संगीन है। अवाम SOPs ते अमल न कयो तो सख्त फैसला करना पवंदा। उम्मीद है त SOPs ते सख्ती सां अमल कयो वेंदो। मुर्तज़ा वहाब मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। वायरस वधीक 78 मरीज़नि जूं हयातियूं गिड़काए वियो। फौतियुनि जो अंग वधी 17,187 ताईं पहुतो। NCOC मूजिब 24 कलाकनि दौरान 4,825 नवां केस रिपोर्ट। नवाज शरीफ जो नालो ज़हन में ईंदे ही तरक्की जो ख्याल ईंदो आहे। नवाज शरीफ कराची समेत सॼे मुल्क में अमन क़ाइम करायो। नून लीग 2 सालनि में कराची में ग्रीन लाइन ठाही। नून लीग जी नाइब सदर मरियम नवाज जो वीडियो बयान चवे थी NA 249 जो सभ खां वॾो मसइलो पाणी आहे। कराची अची माण्हुनि जी ज़िंदगी खे ख़तरे में विझणु न पिए चाहियो। वोट ॾेई मुफ्ता इस्माइल खे कामयाब कयो। वज़ीर आज़म इमरान ख़ान हिकु ॾींहं जे दौरे ते अॼु मुल्तान पहुचंदो। वज़ीर आज़म ॾखण पंजाब लाइ धार सेक्रेटरेट जो इफ़्तिताह ऐं मुख़्तलिफ़ मनसूबनि जी पीढ़ जो पथर रखंदो। सालेपट वेझो भेण स्टाफ वटि हथियारनि जी फायरिंग। नौजवान ज़ख़्मी इस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार लाइक शंभाणी फायरिंग करे उमर शंभाणी खे ज़ख़्मी कयो। जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ख़ैरपुर शहर ऐं भर पासे में रोडू ऐं छितनि कुतनि जो आज़ार वधी वियो। लुकमान वारे इलाइक़े में कुते ॿाड़े गुलाम अब्बास कुंबर खे ॾाढे ज़ख़्मी करे विधो। रहवासियुनि मुतालबो कंदे चयो आहे त कुता मार मुहिम शुरू करे गिणती ख़तमु कई वञे। मीरपुर खास वेझो गोडियामले गारी में घरू तकरार सबब औरत श्रीमती लाली कोली फाओ खाई आपघात करे छॾियो। ऐं रेती वेझो ॻोठ अरबाब शहर में चुल्ह जी चिणग मां महमूद कोश जे घर खे बाहि लॻी वई। बाहि लॻण सबबि समूरो सामान सड़ी रख थी वियो। मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल।